नाज़रीन रियल न्यूज़ में खबरें जे सिलसिले अॻिते वधंदे त ढगड़िया ख़बर ॾींदड़ ढगड़ी ॻोठ अली खान जवाब दे 1999 जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में सियासी कारकुन जी गॾिजाणी थी। ॻोठ अली खान जवार में रहियल गुलाम ला जवार, गुलाम अकबर दोस्त कलोई, मोहम्मद खान कलोई हिमायत जो ऐलान कयो। उन मौक़े ते हसन अली जरवार, आलम खान जरवार, दोस्त अली रजब अली, यासिन जरवार ऐं ॿिया मौजूद हुआ। वधीक अॻवाननि रियल न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त जो कम इन वक़्तु हलंदड़ आहे। उनखां पोइ जेको हाजी ज़हीर आराई उनजो कमु टेंडर थियो आहे। कामरेड एहसान जरवार ऐं अब्दुल गफूर कलोई ऐं उनजो कमु टेंडर में आहे, थी वियो आहे टेंडर उन्हनि जो। ऐं उनखां सवाइ शेर मोहम्मद जरवार जो कमु उहो हिन ई हफ़्ते में इनशाअल्लाह 1 किलोमीटर आहे उहो जेको स्टार्ट थींदो। मोहम्मद खान कलोई बीठो आहे, वाइस चेयरमैन में इमरान सरवर आराई बीठो आहे ऐं जनरल काउंसिल जी सीट ते असां वटि शोभान खान जरवार बीठो आहे। हितां इंशाअल्लाह निशान सभिनी इहो तीर आहे। पाकिस्तान पीपुल्स पार्टी जे प्लेटफॉर्म तां आया आहियूं। इंशाअल्लाह असांखे कामयाबु कंदा। असांजी कामयाबी तव्हां सभिनी हिते जेके वेठा आहियूं राज वारनि जी कामयाबी आहे, छो जो असीं तव्हांजा लोकल आहियूं, ॿाहिरि जा कोन आहियूं मरियल। तंहिंजे करे इंशाअल्लाह इहा उमेद रखूं था त सभु दोस्त असांजो साथ ॾींदा ऐं असीं भरपूर कोशिशूं कंदासीं पंहिंजे यूनियन काउंसिल खे। जीए भुट्टो